निगरान वज़ीर आज़म की मुक़ररी वारो मामलो आख़िरी मरहले में दाख़िल थी वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नवाज़ शरीफ, अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी और मौलाना फज़ल रहमान से मुशावरत मुकम्मल करे वरती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हतमी फ़ैसले लाइ अपोजिशन लीडर से मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म पारां क़ौमी असम्बली टोड़ण लाइ अॼु एडवाइज़ मोकिलण जो इम्कान। शहबाज शरीफ के एडवाइज़ ते सदर आरिफ अलवी 9 अगस्त ते असम्बली टोड़ींदो। पीपल्स पार्टी पारां सिंध असम्बली 9 अगस्त बदिरां 11 अगस्त ते टोड़ण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवण आहे त फ़ैसिलो पीपल्स पार्टी की आला क़यादत सां मुशावरत बाद कयो वियो। फ़ैसिले खां पोइ सिंध असम्बली जे मेंबरनि जो थींदड़ ग्रुप फोटो सेशन मुलतवी। आम चूंडू 1 या 2 महीना देर थी सघनि थियूं। मुल्क में चूंडू नवंबर में थींदियूं। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जो पॾेई ख़ाबरदारी खे इंटरव्यू चवे तो 9 अगस्त जी शाम जो असम्बली टोड़ी वेंदी, जंहिंखां पोइ आइन मूजिब 90 ॾींहनि में चूंडू कराइण ज़रूरी हूंदियूं। मख़सूस हालतुनि में इलेक्शन कमीशन 1 खां 2 महीना देर करे सघे थो। हिन वक्त ताईं निगरान वज़ीर आज़म लाइ कंहिंजो नालो फाइनल नाहे थियो। आइन में दाख़िल आहे त 2017 जी आदमशुमारी ते ॿीहर चूंड नथी थी सघे। निगरान हुकूमत 120 ॾींहं में तकबंदियूं कराईंदी, चूंडूं मुलतवी न थींदियूं। निगरान हुकूमत इलेक्शन कमीशन खे यकीनी बणाईंदी। हफ़ीज़ शेख या ॿियनि नालनि ते मुशावरत जारी आहे। हिक सूबे में अमन अमान जी सूरत-हाल ख़राब आहे। दहशतगर्दनि लाइ का बि रिआयत नाहे। पूरी क़ौम पाक फ़ौज सां गॾु आहे। आर्मी चीफ जो वक़्त जे हिसाब सां जवाब सही आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयान। भंजड्रा वारो केस पीटीआई चेयरमैन की हाज़िरी खां छूट वारी दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। लाहौर की दहशतगर्दी टोड़ अदालत में जिना हाउस ते भंजड्रा ऐं ॿियनि केसनि जी ॿुधणी दौरान पीटीआई चेयरमैन जे वकील हाज़िरी खां छूट वारी दरख्वास्त दाख़िल कराई, जंहिं ते अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। पीटीआई चेयरमैन के अडियाला जेल मुंतकिल करण की दरख्वास्त ॿुधणी अॼु थींदी। पीटीआई चेयरमैन के अटक जेल में अडियाला जेल मुंतकिल करण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख्वास्त ॿुधणी थींदी। सराड़ी भरसां रेल हादसे सबब मुअत्तल थियल 2 ट्रैक बहाल। ट्रेनुनि की आमदोरफ़्त शुरू। आच दिहाड़ी ते कराची खां हवेलियां वेंदड़ हज़ारा एक्सप्रेस सां सरहाड़ी रेलवे स्टेशन वेझो हादसो पेश आयो हो। हादसे सबब 3 मुसाफ़िर फौत, 80 ज़ख़्मी थिया हुआ। कराची के इलाइक़े लियारी में दहशतगर्दी के फायरिंग में शहीद थियल रेंजर्स एहलकार की जनाज़ नमाज़ अदा। शहीद एहलकार दिलशाद अली की जनाज़ नमाज़ पाकिस्तान रेंजर्स हेडक्वार्टर में अदा कई वई। जनाज़ नमाज़ में घरू सेक्रेटरी, डीजी रेंजर्स, आईजी सिंध रेंजर्स और पुलिस के आला ऑफिसरन की भी शिरकत। गुज़िरियल ॾींहुं लियारी के इलाइक़े बहार कॉलोनी में स्नैप चेकिंग दौरान दिलशाद अली शहीद थी वियो हो। जेकबाबाद में स्कूल जा चापुड़ किरण सबब शागिर्दनि जे ज़ख़्मी थियण वारो मामलो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल गफूर कल्होड़ो की अदालत में मामले की ॿुधणी थी। अदालत जो इंजीनियर एजुकेशन वर्क्स, असिस्टेंट इंजीनियर और डीईओ प्राइमरी ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम। अहमदपुर में अणजातल हथियार बंदन की फायरिंग में मारिजी वियल सहाफ़ी असगर खंड के कातलन की गिरफ्तारी लाइ धरणो। सहाफ़ी ने वारसन जो मक़तूल जो लाश रखी खैरपुर अहमदपुर रोड ते धरणो। कत्ल में मुलवस जवाबदारन की गिरफ्तारी जो मुतालबो।